दुनिया जीफतुन व तालिबुहा किलाब। दुनिया ढूंढा उन जा तालिबु कुत्ता था। ढूंढे पुठियां केर लगंदो? कुत्ता। गध मोह पियो जे, को हाथी मोह पियो जे, केर लगंदो? कुत्तो लगंदो उन पुठियां। हज जे पुठियां भी कुत्ता लगंदा। अब जेको दुनिया जे पुठियां लगे, मदीने वारे मीर उन कुत्तो सजो आ पाण पंहिंजी मर्ज़ी दा। असां एतिरो त चई सघूं था। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकु दफ़े, पाण फरमायो, हे मुअल बकरी केर हिकिड़े दिरहम में वठंदो, हिकिड़े दीनार में केर वठंदो? चईसि केर बि कोन वठंदो। चे मुफ्त में मुअल केर कोन वठंदो। पाण फरमायो दुनिया जी अल्लाह वटि इन मुअल बकरी खां बि का अञा का बि हैसियत न आहे। इन जी वञा कुझु हैसियत आहे, एतिरी बि हैसियत न आहे अल्लाह वटि। जेको नसीब में आहे सो मिलंदो, जेको मुक़दर में आहे सो मिलंदो। तंहिंजे करे दोस्तो, दुनिया जे पुठियां चंबड़ी वञण, बेवफा दुनिया जे पुठियां, अब दुनिया जी लालच में। असां वटि हिकिड़ो उस्ताद ॿुधाईंदो त हिकिड़े अमरा पंहिंजे पीउ खे चयो, बाबा मूंखे कॾहिं ॾींदेसो? चए बाबा मुंहिंजो पुट ई तूं हिकिड़ो आहे, हे सॼी मिल्कियत मुंहिंजी तुंहिंजी आहे। चए कॾहिं? मुंहिंजे मरण खां पोइ। मां तुंहिंजे मरण जो बि इंतज़ार कयां। पिस्टल ठगायो कई, गोली का लगी पर बची वियो। कुछ लगस, पैसा खर्च कई, हिन ते हल्को कलम रखो, छुट्टी अचे। छुट्टी आयो 2 साल खां पोइ। चए बाबा बाबो ही काबो किबलो ही गलती थी वई, तोते मां हथियार खणियो। ऐं हाणे पीउ सम्झी वियो त भेण हेॾी मिल्कियत जंहिं लाइ ठाहियां पियो, उहो त मूंखे जेरे पियो मारे। हाणे अलाह जे राह में बि ग़रीब गुरबे खे बि ॾिनई, पंहिंजे लाइ बि रखियईं। 4 हिसनि मां हिकिड़ो थो बचाईं। मोटी आयो, चए बाबा हाणे माफ़ी मिले, काबो किबलो ही मां तोते हथियार खणियो, सही कोन थियो, पोइ बि मूंखे छॾाई, तुंहिंजी महिरबानी। भला मुंहिंजो हिसो? चए बा ठरी खाई आ त सभु तुंहिंजी। हाणे मूं विराए पंहिंजो हिसो बि रखियो, ही अथई तुंहिंजो हिसो, हींअर वठी या पोइ वठी।